सब्जेक्ट स्पेशलिस्ट के 17 ग्रेड में 8 ग्रेड में तरक्की माणींदड़ के मान में तकरीब मुनक़िद कई वई, जैमें सॼी सिंध में तरक्की हासिल कंदड़ सब्जेक्ट स्पेशलिस्ट शिरकत कई। खांगी होटल में तकरीब मुनक़िद कई वई, जैमें सिप्सा के मरकज़ी सदर प्रोफेसर इसरार अहमद शाह, जनरल सेक्रेटरी प्रोफेसर ज़ाहिद हुलियो ऐं ॿियनि उहिदेदारनि प्रोफेसर अब्दुल रशीद ज़ुमरो, प्रोफेसर डॉक्टर सबा चन्ना, प्रोफेसर मुसरत शाहीन, प्रोफेसर नबीद यूसुफ राना ऐं ॿियनि मरकज़ी अॻवाननि जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। उन मौक़े ते सिप्सा के मरकज़ी सदर इसरार अहमद शाह ख़िताब कंदे तालीम दोस्त सेक्रेटरी अकबर लगारी, स्पेशल सेक्रेटरी मोहम्मद खान रांझा ऐं ॿिनि ऑफिसरनि जो DPC मुनक़िद करे मुस्तहिक उस्तादनि के प्रमोशन ॾियण ते थोरा मञा ऐं प्रोमोट कंदड़ उस्तादनि के ॿारनि की तालीम ते तवज्जो ॾियण की हिदायत कई। सिप्सा के मरकज़ी जनरल सेक्रेटरी ज़ाहिद हुलियो, नवीद यूसुफ राना ऐं हुज्जतुल्लाह चन्ना ख़िताब कंदे सेक्रेटरी तालीम जो शुक्रिया अदा कयो ऐं चयो त प्रोमोशन हासिल कंदड़ उस्ताद स्कूलनि के आबाद करण ते ख़ासि तवज्जो ॾियनि। अॼु आऊं पंहिंजे सभिनी प्रोमोट थींदड़ 405 सब्जेक्ट स्पेशलिस्ट मां सीनियर सब्जेक्ट स्पेशलिस्ट ऐं असिस्टेंट प्रोफेसर थींदड़ सभिनी दोस्तनि के लख लख मुबारकूं ॾियां थो। इन सॼे असांजे प्रोमोशन जो क्रेडिट असांजे ग्रेट सेक्रेटरी साहब के वञे पियो, अकबर लगारी साहब के, जन जे अचण सां उस्तादनि जा काफ़ी सारा प्रोमोशन पहिरियां भी थिया आहिनि ऐं अॼु बि असां ॾाढा ख़ुशि आहियूं त असांजा बि प्रोमोशन 405 माण्हुनि जा हिक ई जगह ते प्रोमोशन थिया आहिनि। हीउ वॾो कारनामो आहे। मां सभिनी दोस्तनि खे मुबारक ॾींदे हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि त अचो दोस्तो, तालीम खे बहितर बणाइण लाइ गॾिजी कमु कयूं। अचो पंहिंजे हायर सेकेंडरी स्कूल्स के मज़बूत कयूं। अकबर लगारी साहब जी महिनतुनि सां अव्हांखे प्रोमोशन मिलियो आहे ऐं उन्हनि जी महिनतुनि सां असांजा SS भर्ती थियण वञनि पिया। थोरे ई वक़्त में इंशाअल्लाह इंटर्नशिप ते असांजा सब्जेक्ट स्पेशलिस्ट नवां भी भर्ती थींदा। असांजी जेका कमी आहे हायर सेकेंडरी इदारनि जी, उहा जल्द खां जल्द पूरी थी वेंदी। अवल नहायत ही ममनून ऐं मशकूर आहियां अकबर लगारी साहब, सेक्रेटरी स्कूल एजुकेशन एंड लिटरेसी डिपार्टमेंट, जंहिंजी कोशिशुनि ऐं कावशुनि सां असांजी 400 के लगभग भेनरुनि ऐं भाइरनि जा सब्जेक्टनि जा 17 खां 8 ग्रेड प्रमोशन थिया आहिनि। इन खां अॻु में साईं लिगारी साहब जे कोशिशुनि सां, उनजी जाखोड़ सां असांजे 300 जे लगभग 8 खां 19 ग्रेड में एसोसिएट प्रोफेसरनि ऐं प्रिंसिपल्स जा प्रमोशन थिया आहिनि। इहे सभु कुझु इन करे मुमकिन आहे। बहितरीन ऐं सुठो तइलीम दोस्त सेक्रेटरी तालीम आहे। असीं खेसि यकीन था ॾियारायूं त सिंध जा सब्जेक्ट स्पेशलिस्ट, असिस्टेंट प्रोफेसर, एसोसिएट प्रोफेसर, प्रिंसिपल तइलीम जे वाधारे जे लाइ पंहिंजी हर मुमकिन जदोजहद कंदा ऐं कोशिशि कंदा त जीअं असांजा इदारा कामयाबीअ सां हलनि ऐं पंहिंजी जदोजहद कंदा। छाकाणि तालीम ई क़ौमुनि जी तरक़ीअ जो ज़ामिन हूंदी आहे। उहो बि मुल्क का बि क़ौम तालीम खां सवाइ तरक़ी नथी करे सघे। सभ खां पहिरीं सेक्रेटरी साहब अकबर लगारी साहब जो इंतहाई मशहूर आहियां, इंतहाई शुक्रगुज़ार आहियां, जंहिं माना तरजीह बुनियादनि ते इहो असांजा माना प्रमोशन कया। पहिरीं माना हिकु महीना तक़रीबन पहिरीं उन्हनि कयो आहे हिन जो 18 खां 19 में प्रमोशन असांजा जीअं तक़रीबन 500 खां मथे में। वरी हाणे अॼु असांजी DPC हुई 17 खां 8 में। असां इंतहाई मशहूर आहियूं साईं गुलाम अकबर लगारी सेक्रेटरी साहब जा, सेक्रेटरी एजुकेशन जा, जंहिं माना इहो माना स्टेप खयों तालीम जी बहितरी लाइ ऐं असांजा हीअ प्रमोशन 405 खां मथे प्रमोशन थी विया अॼु, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। इन खां अलावा ऐं पंहिंजे मरकज़ी सदर साईं इसरार शाह जो इंतहाई मशहूर आहियां। साईं इसरार शाह आहे, जनरल सेक्रेटरी साईं ज़ाहिद हुलियो साहब आहिनि। इन्हनि तमामु घणी महिनत कई आहे। माना लगातार साल खां लॻा पिया आहिनि महिनत करणु, सेक्रेटर हेॾां भॼ दौड़ करे हीअ असांजा प्रमोशन कराया आहिनि। हाणे मूंखे उमेद आहे जेका असांजा उस्ताद प्रमोट थिया आहिनि इंशाअल्लाह हायर सेकेंडरी स्कूलनि खे ई आबाद कंदा। या दिलदार अली चनर, रीजनल जनरल सेक्रेटरी सब्सा हैदराबाद रीजन हैदराबाद। अॼु जो ही प्रोग्राम असां पंहिंजे मरकज़ी क़यादत जी शान में रखियो आहे, जो असांजी तारीख़ में चंद ॾींहंनि जे अंदरि जेको आहे सो 705 जेको आहे सो असांजा प्रोमोशन थिया आहिनि, जंहिंमें असांजा 294 8 खां 19 ग्रेड में
एसोसिएट प्रोफेसर ऐं प्रिंसिपल्स जे उहिदे ते तरक़ी माणे चुका आहिनि ऐं अॼु जेको आहे सो 405 प्रमोशन थिया आहिनि 17 खां 18 ग्रेड में। हीअ 27 तारीख़ में हिकिड़ी वॾी कामयाबी आहे ऐं हिन जो वॾो क्रेडिट जेको आहे सो असांजे मरकज़ी रहनुमा सैयद इसरार अहमद शाह ऐं मरकज़ी जनरल सेक्रेटरी प्रोफेसर ज़ाहिद हुसैन रिलियो साहब ऐं उनजी पूरी टीम जेका सॼी सिंध में ॾींहं राति महिनत करे हेॾी वॾी तरक़ी जेका हासिलु कई आहे, हेॾी वॾी कामयाबी माणी आहे। यकीन उनजे पुठियां तमामु घणियूं कोशिशूं, काविशूं ऐं महिनतूं जेको आहे शामिलु आहिनि। इंतहाई क़ाबिल एहतराम साईं अकबर लगारी साहब सेक्रेटरी एजुकेशन जो शुक्रगुज़ार आहियां ऐं एजुकेशन मिनिस्टर मोहतरम सरदार शाह साहब जो शुक्रगुज़ार आहियां जिन असांजे कैडर खे अहमियत ॾेई प्रमोशन एतिरा प्रमोशन थिया आहिनि ऐं असीं संदन सां वाइदो था कयूं ऐं संदन सां जेकी संदन ख़वाहिशूं आहिनि या